नाज़रीन, रोहिणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी आहिनि। तूफ़ानी बरसातुनि सबबि 100 खां वधीक घर ड्रही पट थी विया। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे करीम बख्श जतोई। जी करीम बख्श। जी नाज़रीन, इन वक्त असां बीठा रोहिणी तालुके खां 20 किलोमीटर के फासले संगरार वाले इलाके में हिते खोसा बिरादरी जे शुरुआती बरसात का पोइ केतरा ही घर किरी पिया आहिनि, केतरनि घरनि जूं चौदीवारियूं किरी पिया आहिनि। हिन वक्त मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं बेयार मददगार बणियल आहिनि। हिन वक्त हितां जे रवासिन उतां इंतज़ामिया खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिर करे रहिया आहिनि। अचो त एहतजाजी मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु। ॻोठ वारा जेके असांजा क़ौम वारा आहिनि, कुझु ॿिया बि आहिनि, त बेयारो मददगार थी करे हिते वेठा आहिनि। को बि ज़िले इंतज़ामिया तालुके इंतज़ामिया लड़ी करे हिते न आयो आहे। असांजे पूरे ॻोठ जो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। असां हिन में वॾो साईं बरसाति जो सैलाब आयो आहे ऐं घर सभु तबाह थी विया, नुक़सान थी विया, जायूं भित किरी पिया आहिनि। उन में हिकिड़ो ॿार जो फौत थियो आहे, काकड़ी फौत थी वियो आहे ऐं ज़िला इंतज़ामिया हिते कोई बि न आयो। असांजे कंहिं गौर न परवाह कंहिं न कयोसीं। को बजे ताईं इंतज़ामिया, का बि ज़िले इंतज़ामिया या तालुके इंतज़ामिया कोई बि लड़ी न। रोडनि ते वेठा आहियूं, प्लास्टिक बि नथो मिले, असां खुले आसमान में वेठा आहियूं। अती जेको बारिश हली रहिवासी में असांजा घर पका कचा जेके बि आहिनि सभु ड्रही चुका, जंहिंमें असांजी हिकिड़ी नंढड़ी बि फौत थी चुका, जंहिंजे मथां कोठे जी छित किरी पई आहे। 1988 खां वठी असां पीपल्स पार्टी जा आहियूं, जेके बि आहिनि उन खां हिन वक़्तु असां उन खे वोट ॾेई, पर हिन वक़्तु असांजे लाइ को बि अहिड़ो को नुमाइंदो न को जेके बि कैंडिडेट चूंडिया विया आहिनि, को बि हिन वक़्तु असांजो को बि सार संभाल न लथो, को बि न लथो कंहिं बि। हिन वक़्तु तबाही बरसाति तबाही ॿोॾि वारी सूरत करे वई आहे, पर हिन वक़्तु ताईं चूंडियल नुमाइंदा तोड़े सियासतदान कोई बि लड़ी न आयो आहे। मुतासिरनि परज़ोर अपील कई आहे कि असांजी बहर कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाए वञे। जी।